बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफ़दा हफ़दतन वरज़क़कुम मिनत-तय्यिबात। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही व बारिक व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला जो फज़ल थियो जो है ना शादी खाना आबादी जी खुशी में अल्लाह ताला तवां सां हिन पिंडाल में जमो करे कुरान शरीफ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी सादत बख़्शी। दुआ है अल्लाह ताला तां सां समूरन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। इन शादी खाना आबादी के अल्लाह ताला खुशियन रहमतुन ऐं बरकतुन सां नवाज़े। अल्लाह ताला असांजे मोहसिन हज़रत मौलाना साईं मोहम्मद सिद्दीक़ मुग़ैरी साहब जी मेहनत अल्लाह क़बूल फरमाए। साईं जूं दीनी ख़िदमात अल्लाह ताला क़बूल फरमाए ऐं अल्लाह ताला हर मोमिन मुसलमान के हेड़े नमूने सां खुशियन मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अज़ीज़ो, असल तरीक़ो खुशियन मल्हाइण जो ही आहे। नबी साईं फरमायो सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिल क़ुरान। मुझे आका साईं, मुझे रहबर साईं, मुझे सोने साईं फरमायो जॾहिं भी अल्लाह ताला तव्हांखे कंहिं ख़ुशीअ सां नवाज़े, उहा शादीअ जी सूरत में ख़ुशी हुजे या बचड़े जे ॼमण जी सूरत में ख़ुशी हुजे या बचड़े जे अक़ीक़े वारे प्रोग्राम जी सूरत में ख़ुशी हुजे या सुन्नत तौर वारी सूरत में ख़ुशी हुजे, नबी साईं फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिल क़ुरान। पोइ इन ख़ुशीअ खे क़ुरान मजीद सां सिंगार जो। अल्लाह ताला तव्हांजी इन ख़ुशीअ खे दुनिया में भी 4 चंड लॻाए छॾींदो ऐं आख़िरत में भी इहा ई ख़ुशी अल्लाह ताला तव्हांजे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणाईंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, मां तव्हां पुछा थो कयां ख़ुशियन ॾियण वारो केरु आहे? अञा वॾी आवाज़ सां जो अल्लाह साईं। खुशियन ॾियण वारो केरु आहे? पोइ शुक्रियो भी उन जो अदा कजे
कन शैतान जो मदां पुछा तो क्या राग साज गाना यो कंहिंजो आवाज आ शैतान जो आवाज यो शैतानी आवाज आ रहमानी आवाज कुरान मजीद जो आवाज आ कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो ओ फरमाया अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अञा वरी आवाज़ सां रहमानी आवाज जो कुरान मजीद जो आवाज राग ऐं साज ऐं गाना शैतानी आवाज हाणे भी दुख तो थे अल्लाह जी ज़ात जो रस्ते सां आयासीं 4-5 शादियूं टकरियूं सभिनी शादियुनि में राग सभिनी शादियुनि में साज सभिनी शादियुनि में गाना ये कुल ये दानाई है ये सब खुशू अल्लाह नसीब करे वरी शुक्रियो शैतान जो दादा ओ फरमाए वन तउद्दू नेमतल्लाहि ला तुसूहा फरमाए कुल्लू कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी लनफिदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिअना बिमिस्ली मददा अञा वरी आवाज़ सां सब मेहरबानियों कंहिंजियूं आहिनि सब भलायूं कंहिंजियूं आहिनि सब एहसान कंहिंजा आहिनि रब फरमायो लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम ता मुंहिंजो शुक्रिया अदा कयो त मां अञा अल्लाह तव्हांखे ख़ुशियुनि में वधाईंदो वञा अञा तव्हांखे बरकत वारो बणाईंदो वञा तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर अञा वरी आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां अञा दिल जी मोहब्बत सां अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे अलाए कहिड़ो तो राग में मज़ो अचेनि साज़ में मज़ो थो अचेनि गाने में मज़ो थो अचे जॾहिं तो मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सुहिणे नबी मुझे मिठड़े नबी फरमायो मां दुनिया में आयो इन जे लाइ राग जी आवाज के खत्म किया साईं जन फरमायो साज जी आवाज के खत्म किया गाने की आवाज के खत्म किया साईं जन फरमायो नातलु अल कुरान
मां आयो ही न जे लाया जो तां ते कुरान मजीद जी आवाज के पहुंचाया। अज अलाए साथी मुसलमान के प्यारे नबी मोहम्मद करीम जे गुलाम सदाण वारन के जो कुरान मजीद न थोने, कुरान जो आवाज न थोने, राग में चिमड़िया प्यान, साज में चिमड़िया प्यान, गानन में चिमड़िया प्यान, वेठा अल्लाह के कावड़ा, वेठा अल्लाह के जलाल दा डेराहन, वेठा अल्लाह के नाराज दा कर। तंजे करे माता सबनी के मुदवाना गुजारिश करना वहां इलाज करना वहां अल्लाह जो वास्तो तो पांजी जिंद रागन मुशदायो, पांजी जिंद साजन मुशदायो, पांजी जिंद गानन मुशदायो। भजी पासो क्यों न गिंबे है ये खा, भजी पासो क्यों न गंद खा, भजी पासो क्यों न गुनाह खा। इन थे जो दुनिया में भी राग साज गाने जे करे अल्लाह से ताके तबाह बर्बाद करे ऐ कबर क़यामत में ताजे लाए अजाब तैयार हो जे। वनफिख फिस्सूर फइज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। अञा वॾी आवाज़ सां चो राग किन आहे, चो त सयूं, चो साज़ बेहया बुछड़ाई गानू बेहया बुछड़ाई भजी पासो क्यों अलाए केड़ो तो माण्हुनि खे मज़ो अचे। माण्हू चवंदा साईं रूह जी रात आहे, मां तां पुछा थो कयां जे रूह जी रात राग हुजे तो मास्टर मंज़ूर हेॾो वॾो ॻाइणो पाण खे पाण गोली हणी न मारे। अदा तां नालो ॿुधो मास्टर मंज़ूर जो, केॾो वॾो ॻाइणो हो, पर ज़िंदगीअ में केॾो बेज़ार थियो जो पाण खे पाण गोली हणी आपघात करे ख़ुदकशी करे मारे छॾे। अज़ीज़ो रूह जी रात आहे त रब रहमान जो कुरान मजीद आहे। अवमा यरा बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। फरमाए सुम्म तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम। फरमाए कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अञा वॾी आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां रूह जी रात चो कुरान मजीद आहे, चो अल्लाह जो कुरान मजीद आहे रूह जी रात। खुदा जी ज़ात जो कसम आहे जेॾो डिप्रेशन हुजे, जेॾी परेशानी हुजे, जेॾो दिल ते गुबार हुजे, जेतिरी भी गमगीनी हुजे, रहमत बरकत नूरानियत हिदायत वारे सुकून वारे कुरान मजीद के पढ़ंदा वञो, ॿुधंदा वञो। ॾिसो त कीअं अल्लाह तव्हांखे आराम थो नसीब फरमाए छॾेव। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमह मा हुवा शिफ़ाउन
वरहमतुल लिल मुमिनीन। अञा वॾी आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां खुदा जी ज़ात जो कसम आहे, एॾी रात आहे क़ुरान मजीद में, एॾो सुकून आहे, एॾी फरद आहे जो मां ॿुधाए नथो सघां। अमेरिका जा साइंसदान, बर्तानिया जा साइंसदान, 50 माण्हुनि जो वफ़द पाकिस्तान में आया घुमण फिरण जे लाइ। चयूं त असां पाकिस्तान में घुमियासीं, वॾेरनि सां मिलियासीं, भोतारनि सां मिलियासीं, सरदारनि सां मिलियासीं, रईसनि सां मिलियासीं, खाननि सां मिलियासीं, सदर सां मिलियासीं, वज़ीर आज़म सां मिलियासीं, मिनिस्टरनि सां मिलियासीं, MN MP सां मिलियासीं। पर जेॾो असां ख़ुशि मौलवियुनि खे, हाफ़िज़नि, आलिमनि, तालिबनि खे ख़ुशि ॾिठोसि, अहिड़ो ख़ुशि कहीं खे कान ॾिठोसि। असां हैरान थियासीं, हुया बि वीचारा हाफ़िज़ आलिम ग़रीब, हुया बि मिस्कीन, पर जंहिं हाफ़िज़ सां मिलूं पिया, जंहिं आलिम सां मिलूं पिया, जंहिं तालिब सां मिलूं पिया, ईअं पियो खिले ॼण त सॼे मुल्क जो वाली इहो आहे, ॼण त वॾो ज़मींदार आहे, ॼण त वॾे पैसे वारो आहे, वॾी धन ऐं दौलत वारो आहे। एॾो वॾेरा, एॾो खान, एॾो भोतार, एॾो रेस, एॾा MPA, MNA, मिनिस्टर, सदर ऐं वज़ीर आज़म ख़ुशि न आहे जेॾा क़ुरान जा हाफ़िज़, क़ुरान जा आलिम, क़ुरान जा तालिब असांखे ख़ुशि नज़र आया। जे असां परेशान थिया, आख़िर इन्हनि जी ख़ुशीअ जो राज़ आहे छाजे करे एॾा ख़ुशि आहिनि इहे? चइबो असां सर्च करे करे इन जाइ ते वञी पहुता त आहिनि बि वीचारा ग़रीब, कंहिंजी 5000 पगार आहे, कंहिंजी 4000 पगार आहे, कंहिंजी 3000 पगार आहे। पुराणी ॻाल्हि आहे 2005 जी। आख़िर एॾा इहे ख़ुशि आहिनि छो? चइबो असां सर्च करे करे इन मंज़िल ते पुॼा त इन जी आलिमनि जे, हाफ़िज़नि ऐं तालिबनि जी ख़ुशीअ जो राज़ रब रहमान जो क़ुरान मजीद आहे। सुभान अल्लाह। ये आलिम, ये हाफ़िज़, ये तालिब जॾहिं बि परेशान थियनि था, क़ुरान जी तिलावत करनि था त अल्लाह इन्हनि खे आराम थो नसीब फरमाए, अल्लाह इन्हनि जे दिमाग़नि में फ़रहत थो नसीब फरमाए, इन्हनि जे दिलनि में सुकून थो नसीब फरमाए। पोइ असां जे सुकून सम्झण जे लाइ हिकिड़ी मशीन तयारु कई। उहा मशीन हिकिड़े गिंदू बदर जे चेहरे पागल ते चाढ़ी, होॾे स्क्रीन ते ॾिसूं पिया त हुन जे रगनि में पटो ई हुओ, हर हीअं पियो पाण खे उछले, हर हीअं पियो पाण खे उछले। असां ज़ंजीरनि में हुनखे ॿधोसि। आख़िर हेॾो क़ुरान शरीफ़ जी तिलावत हलाई, असां खां रड़ियूं निकिरी वियूं, दाऊं निकिरी वियूं। हिकिड़ो ग़ैर मुस्लिम आहे, काफ़िर आहे, असां हुनजे मथां क़ुरान शरीफ़ जी तिलावत हलाई। जीअं क़ुरान शरीफ़ जी तिलावत हुननि जे कन ते पवंदी वई, तीअं हुनजे दिमाग़ में आराम पैदा थींदो वियो, तीअं पट ख़तम थींदी वई, तीअं सुकून पैदा थींदो वियो, तीअं दिमाग़ में फ़रहत ईंदी वई, तीअं चरियाप ख़तम बि थींदी वञे, तीअं सियाणप हुन में ईंदी पई वञे। क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिल मुमिनीन। अञा वॾी आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां हैरान थियासीं। चरियो सियाणो पियो थींदो वञे क़ुरान जी आवाज़ ॿुधण, एॾो अल्लाह क़ुरान में असर रखियो, एॾी फ़रहत रखी आहे रब क़ुरान में। दुनिया जा सरदार, रईस, खान, भोतार रातुनि जो सुम्हंदा आहिनि, उन्हनि खे निंड ई न ईंदियूं, 5-5 गोरियूं निंड जूं खाईंदा आहिनि, पोइ बि तारा पटिया पिया हूंदा अथनि।
ऐं क़ुरान जा हाफ़िज़, क़ुरान जा तालिब, क़ुरान जा आलिम, अल्लाह जी ज़ात जो क़स्म हीअं लेटदा वेंदा आहिनि मस्जिद जे नुख ते, फराशे ते, गोगरनि जो तड़को लॻी वेंदो आहे। अहिड़ी निंड आराम जी अची वेंदी आहे, अहिड़ी बादशाहनि खे पंहिंजे VIP नरम बिस्तरनि ते निंड न ईंदी आहे, जेकी निंड आराम वारी फ़रत वारी हिन मस्जिद जे मौलवियुनि, हाफ़िज़नि, तालिबनि ऐं आलिमनि खे अल्लाह साईं मस्जिद जे नुखनि ते नसीब फरमाईंदो आहे। इहो सुकून आहे क़ुरान मजीद में, तॾहिं आलिम बि सुकून में आहिनि, तॾहिं हाफ़िज़ सुकून। मुंहिंजा अज़ीज़ो, मां तव्हां खां पुछां थो, क्या कॾहिं कंहिं आलिम ख़ुदकशी कई आहे? ॻाल्हायो। कॾहिं कंहिं हाफ़िज़ ख़ुदकशी कई आहे? कॾहिं बि न। छो त सुकून में आहिनि, आराम में आहिनि। भला मांग बि उन्हनि हाफ़िज़नि तालिबनि जे लाइ न आहे। सॼी दुनिया परेशान आहे, सॼी दुनिया मईशत कंदी थी वधे, पर आलिमनि कॾहिं दां कई आहे? अल्लाह जे फज़ल सां इहे आलिम, इहे तालिब, इहे हाफ़िज़ वेठा रोज़ कुकड़ था खाइनि, वेठा रोज़ मुर्गियूं था खाइनि, वेठा रोज़ क़ुरान जे सदके मच्छियूं था खाइनि। तव्हां महीने मासे मुर्गीअ जो मुंहुं ॾिसंदा हूंदव, हे क़ुरान जे सदके रोज़ वेठा मुर्गियूं खाईंदा। लुंड साहिब चए पियो, चए क़ुरान जे सदके अल्लाह मूंखे हर राति नई रिलीअ ते सुम्हारींदो आहे। क़ुरान जे सदके अल्लाह साईं हर ॾींहुं मूंखे नए घर जी मानी खाराईंदो आहे। हर वेले ते क़ुरान जे सदके अल्लाह साईं मूंखे मर्गियूं ऐं मच्छियूं ऐं कोफ्ता ऐं कोरमा ऐं कुकड़ खाराईंदो आहे। वाइज़नि में लुंड साहिब फरमाईंदा त हर राति अल्लाह साईं मूंखे नए मेह जो खीर पीआरींदो आहे क़ुरान जे सदके। अज़ीज़ो, क़ुरान में फ़ाइदा ई फ़ाइदा। काॾे था भॼो क़ुरान मजीद, काॾे था टुको क़ुरान मजीद, काॾे था वञो क़ुरान मजीद। बाबा मरहूम चवंदो त तव्हांखे क़ुरान मजीद मां आख़िर कहिड़ी कस लॻी आहे? असांखे त क़ुरान जे सदके गाॾियूं मुफ़्त, जायूं मुफ़्त, पैसा मुफ़्त। माण्हू ईअं था क़ुरान जे सदके पैसा ॾियनि, रस्ते वेंदे बाबा फरमाईंदो पटका मुफ़्त, लटा मुफ़्त, चोपड़ियूं मुफ़्त, पिछाड़ीअ क़ुरान जे सदके ज़ालां बि मुफ़्त अल्लाह नसीब थो फरमाए। माण्हू वधंदा ज़ाल ज़ाल कंदा, परेशान वधंदा भॼंदा, त हिकिड़ी का माई मिली पई, बाबा साईं 6 निकाह कया। घणा निकाह? 6 शादियूं कयूं। 2 मायूं मरी वयूं, 2 वरी उन्हनि जी जाइ ते ॿियूं आयूं। आख़िरी टाइम ताईं बाबा साईं जो कोरम चेंज जो फुल लॻो पियो। पोइ बि माण्हू इंतज़ार में आहे त मेखे साहिब जी हिकिड़ी का घरवारी लोॾड़ो खाए त वरी मेखे साहिब खे नई घरवारी वठी ॾियो। ये क़ुरान जी बरकत। अल्लाह जी ज़ात जो कसम, मूंखे पाण क़ुरान जे सदके लाइ केॾियूं आफ़रियूं थियूं। मूंखे हिकिड़ो त चए पियो, चए साईं माई बि ॾियां थो, छोकिरी बि ॾियां थो, 40 जरे ज़मीन बि लिखी थो ॾियां क़ुरान जे सदके। माण्हू वधंदा अंधने मंडनि जे लाइ परेशान लॻंदा, वधंदा फिरंदा, ऐं क़ुरान जे सदके अल्लाह क़ुरान वारनि खे मुफ़्त में मायूं नसीब थो फरमाए। इहा बरकत आहे क़ुरान जी। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। अञा वरी आवाज़ सां बेली क़ुरान मजीद सां चिंबड़ो। सब मसइला तव्हांजा आसान थींदा, तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत ईंदी। अॼु वॾे भाउ वॾी जेका बीमारी आहे, रिज़्क़ जी तंगी आहे, उहो हिन जे करे आहे जो असां क़ुरान मजीद खे पुठी ॾेई वेठा।
वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ल्क़ा वन्नहशरुहु यौमल क़ियामति आमा। अल्लाह फरमायो जेको मुझे कुरान मजीद के पुठींदो मां उन जी रोज़ी तंग करे छॾींदो मां। और मुझे अजीज़ो मुझे दोस्त अॼु असां कुरान मजीद के पुठी ॾिनी आहे तॾहिं असांजी मईशत तंग लॻी पई आहे तॾहिं असां परेशान लॻा पिया आहियूं। तंहिंजे करे तव्हांखे मोदबाना गुज़ारिश करणा आहे बेड़ी कुरान मजीद सां चिंबड़ो बचड़ा हाफ़िज़ कयो बचड़ा आलिम कयो तहां भी कुरान मजीद सां प्यार कयो कुरान जी तिलावत कयो कुरान जो विर्द ऐं वज़ीफ़ो कयो। ॾाढो कुरान जे करे अल्लाह जंहिंखे कुरान वारा प्यारा आहिनि कुरान जे करे कुरान जा हाफ़िज़ अल्लाह के प्यारा आहिनि कुरान जे करे कुरान जा आलिम अल्लाह के प्यारा आहिनि कुरान शरीफ जे करे कुरान वारो महीनो रमज़ान वारो अल्लाह के ॾाढो प्यारो आहे। शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अचेव तो कुरान वारो महीनो रमज़ान शरीफ वॾो अल्लाह के महीनो जो प्यारो थियो। बेली इन महीने जो अदब कजो बेली इन महीने जो एहतराम कजो बेली इन महीने जो हया कजो रोज़ा रखजो केड़ा केड़ा रोज़ा रखदो हथ मथे खणो त मां ॾिसां रखदो सभु रोज़ा अटकल न कंदो। वॾे रमज़ान जे रोज़नि जी फज़ीलत वॾो रमज़ान जे रोज़नि जो मान वॾो रमज़ान जे रोज़नि जो शान। नबी ने फरमायो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र। मुझे आका ने फरमायो जे सही नमूने सां रोज़ा रखिया मुझे प्यारे नबी फरमायो जे रोज़ो रखी गिला न कई जे रोज़ो रखी कूड़ न ॻाल्हायो जे रोज़ो रखी चुगली न कई जे रोज़ो रखी गाना न ॿुधा जे रोज़ो रखी ड्रामा न ॾिठा जे सही नमूने सां रोज़ो रखियो मुझे आका ने फरमायो सही नमूने सां रमज़ान जो अदब एहतराम कई इबादत कई सजदा कई नमाज़ूं पढ़ी। हाँ मुझे आका ने फरमायो ज़िक्र अज़कार कई रमज़ान जे रातनि में बीह रहियो नमाज़ लाइ ॾींहंनि जो भी कुरान जी तिलावत में रहियो। मुझे प्यारे नबी फरमायो जे सही नमूने सां रमज़ान जो ख्याल कयो इनके मुबारक मुझे आका से फरमायो इनके मुबारक हुजे इनके अल्लाह रैयान नाले बिश्तरी वीआईपी सोसाइटी में बंगलो नसीब फरमाइंदो जंहिंमें अल्लाह ताला ॿियूं त घणियूं नेमतूं रखियूं आहिनि पर वॾी नेमत हीअ रखी अथई जो रोज़ातनि खे अल्लाह जे घड़ीअ घड़ीअ पंहिंजो दीदार पियो कराईंदो। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। अञा वॾे आवाज़ सां
अटकल न कजो रमज़ान शरीफ में बहाना था करन माण्हू सही पेट में सूर सही मथे में सूर सही सहरीअ ते जाग न थी हाणे भलनि ॾींहंनि में रमज़ान शरीफ तो अञा भी बहाना कयो अल्लाह जी ज़ात जो कलमा जेको हरू भरू अटकल सटकल पर बहाना तो करे रमज़ान जा रोज़ा नथो रखे इहो वॾो बदबख्त वॾो बदनसीब इनके नबी से बद दुआ ॾिनी मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी कॾियारे जुमे जे खुतबे जे राह मिंबर ते चढ़ी रहा साईं ने कदा के दे पे लॻियो फरमायो आमीन वरी बे डाके दे पे लॻियो फरमायो आमीन वरी टे डाके दे पे लॻियो फरमायो आमीन साहबी हैरान थिया नबी ज़ैन खुतबो पूरो करे नमाज पढ़ाए नबी ज़ैन वेठा साहबी फिर आया से जो नई शे नजर आई ता हिक डाके दे पे लॻियो फरमायो आमीन बे डाके दे पे लॻियो फरमायो आमीन टे डाके दे पे लॻियो फरमायो आमीन साईं फरमायो अज जिब्राइल अमीन आयो मां पेरे डाके दे पे लॻियमि जिब्राइल अमीन अचो साईं वो माण्हू तबाह थे वो बर्बाद थे वो रुसवा ख़्वार थे जंहिंजे साम्हूं तव्हांजो नालो खयो वञे ऐं तव्हांजे मथां सलाह शरीफ न पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चवे साईं अहिड़ो माण्हू तबाह ऐं बर्बाद थे कंजूस माण्हू साईं फरमायो मां चयो आमीन बराबर इहो माण्हू तबाहीअ जे बर्बादीअ जे लाइक़ु आहे जेको मुंहिंजो उम्मती बि सॾाए ऐं मुंहिंजो नालो ॿुधी मुंहिंजे मथां सलाह शरीफ न पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चवे साईं फरमायो मां आमीन कयमि बराबर इहो तबाह थे बर्बाद थे साईं फरमायो जॾहिं ॿे डाके ते पे रखियो वरी जिब्राइल अमीन अचे साईं उहो माण्हू बि तबाह ऐं बर्बाद थे जंहिंजी ज़िंदगियुनि में अॻु मां हाल हयात ऐं हू अबे मां जी ख़िदमत न करे अबे मां सां प्यार न करे साईं अहिड़ो माण्हू बि तबाह ऐं बर्बाद थे रुसवा ऐं ख़्वार थे साईं फरमायो बराबर मां चयो आमीन अहिड़ो माण्हू बि तबाही ऐं बर्बादीअ जे लाइक़ु जेको अबे मां जी ख़िदमत नथो करे अबे मां जो ख्याल नथो करे साईं फरमायो वरी मां टे डाके ते पे रखियो वरी जिब्राइल अमीन आयो चई साईं उहो माण्हू बि तबाह ऐं बर्बाद रुसवा ऐं ख़्वार थे जंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ वारो महीनो अचे ऐं वो रमज़ान जा रोज़ा नथो रखे और मुझे प्यारे नबी फरमायो मां जो बराबर आमीन अहिड़ो माण्हू तबाहीअ जे लाइक़ु आहे बर्बादी ऐं खसारे जे लाइक़ु आहे जेको रमज़ान जे महीने जा रोज़ा नथो रखे रमज़ान जो अदब एहतराम नथो करे ओ मुंहिंजा अज़ीज़ अल्लाह जी ज़ात जो कलमा बेरोज़ात तबाह बेरोज़ात बर्बाद बेरोज़ात के जिब्राइल अमीन बद दुआ ॾिनी बेरोज़ात के नबी ने बद दुआ ॾिनी तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणु लाउड स्पीकर जे ज़रिए अपने ने भेनरनि खे बि गुज़ारिश करणु महिरबानी करे संभालियो पाण अलाए वरी ज़िंदगीअ में ॿीहर रमज़ान शरीफ अचे अलाए न तंहिंजे करे रमज़ान जो अदब कजो रमज़ान जो एहतराम कजो टीवियूं बंदि कयो वीसीआरूं बंदि कयो रमज़ान में टच मोबाइल वारो मां मोदबाना गुज़ारिश थो कयां महिरबानी करे टच मोबाइल जो इस्तेमाल गलत इस्तेमाल रमज़ान में बंदि कयो बंदि करे मोबाइलूं रखो घणे खां घणो नमाज़ खे टाइम ॾियो घणे खां घणो क़ुरान शरीफ खे टाइम ॾियो घणे खां घणो ज़िक्र अज़कार खे टाइम ॾियो पिया रमज़ान में ज़िक्र कंदा रहो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। अञा वॾे आवाज़ सां खुदा जो वास्तो तो रोज़ा रखजो, पर रोज़ा रखी वरी टीवियूं न हलाइजो, रोज़ा रखी वरी ड्रामा हिन मोबाइलनि में न हलाइजो, रोज़ा रखी वरी फिल्मा न हलाइजो, रोज़ा रखी वरी टिकटॉक जा वीडियो न हलाइजो। अल्लाह जी ज़ात जो क़स्म आहे, जंहिं रोज़ो रखी टच मोबाइल में ग़लत प्रोग्राम हलाया, जंहिं रोज़ा रखी टच मोबाइल में टिकटॉक जा वीडियो हलाया, जंहिं रोज़ो रखी टच मोबाइल में राग ऐं साज़ ऐं गाना हलाया, ॼण कुते लंघण काटियो ज़रे बराबर भी सवाब न मिलंदुसि, सवाब त न मिलंदुसि। तूं रब जे अज़ाब खे इहो दावतूं थो ॾे, जेको रोज़ो रखी गाना थो वेठो हलाए, रोज़ो रखी साज़ थो वेठो हलाए, रोज़ो रखी वरी ड्रामा थो हलाए, फिल्मा थो हलाए, इहो अल्लाह खे कावड़ाए थो, इहो रब खे नाराज़ थो करे। हिकिड़ो टीवी का किताब आहे, हुनमें वाक़ियो थो अचे त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, लाहौर जे पासे इफ्तारीअ जो टाइम, मां धीअ खे चवे थी, ओ धीअ हलिया मूंसां इफ्तारी तयार कराए, हलिया मूंसां मानी तयार कराए। धीअ थी चवे, मां तोसां इफ्तारी तयार न कराईंदी मां, मां मानी तयार न कराईंदी मां भाॼी तयार न कराईंदी मुझे हिन वक्त पसंदीदा ड्रामो हलंदो, मां उहो ड्रामो ॾिसंदमि। मां थी चवे धीअ खे, धीअ भले इफ्तारी तयार न कराए त न कराए, भले मानी न पचड़ाए तो न पचड़ाए, भले भाजी तैयार न कराए तो न कराए, पर खुदा जो खौफ कर, रमजान जो महीनो आ, इफ्तारी जो टाइम आ, भलारो महीनो आ, तोखे भी रोज़ो आ, तेजे करे टीवी न हलाए जा, मता अल्लाह खे कावड़ चई, मता अल्लाह खे गुस्सो चई, मता अल्लाह के जलाल तेजे करे टीवी ना लाए। धीअ नथी मुड़े, अम्मा को लिकी वने कोठे ते मथे चढ़ी, अंदरों कोठे के दरवाजे के बंद करे टीवी हलाए वही रही आ। अम्मा इफ्तारी दी तैयार करे, हाने आजान मिली, अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अम्मा एकदम खार कसा रोज़ो खोल, अम्मा धीअ के सदके आओ, धीअ रोज़ो खोल, आज़ान थी मिले, पर छोकरी हेठ हुई न। अम्मा सम्झी वई दे मथे वई उनी टीवी ॾिसण लाइ। अम्मा भॼदी आई मथे कोठे ते, अजी दरवाजे के जोर दे तो दरवाजो बंद लॻो पियो आंदरूं, टीवी जो आवाज़ अची रहियो आहे। धीअ खे सॾजी करे, धीअ आज़ान थी मिले, रोज़ो खोल, मां खारक खणी आहियां। ओ धीअ आज़ान थी मिले, टीवी जो आवाज़ बंद कर, पर छोकरी आवाज़ ही नथी ॾे, जवाब ही नथी ॾे। न टीवी जो आवाज़ बंद थे, न छोकरी दरवाजो थी खोले, न जी थी करे। अम्मा वेचारी आखिर घड़ियों करे करे थकी पई। आखिर पाड़े वारनि खे सॾु कराई, पाड़े वारा आया, दरवाजो तोड़ियो, छा ॾिसनि त छोकरी मुई पई आ, टीवी हली रही आ। हिकड़ी किरड़ी आ जेका माईअ जे गिचीअ में चकोयूं पई आ, छोकरीअ जी गिचीअ में चकोयूं पई आ, वेठी रत जी जुज़ेज़। अजी सब परेशान थियो, को वेझो ई न अचे।
आखिर पाड़े जे आलम के वठी आया पाड़े जे आलम के जो याद हिय जो हुन ॾिठो हाल हाल ॿुधे चई जो तां टीवी न जे वेझो कयो टीवी वेझो कयं त हुन झंप ॾेई किरड़ी जे टीवीअ ते वेठी छोकिरीअ जी जान छॾई पर अञा छोकिरी खजे नथी हाणे चऊं त कीअं या खजे छोकिरी ॼमी पई आहे उन आलम जो टीवीअ खे खणो पोइ छोकिरीअ खे खणो हीअं जो टीवीअ खे खणो त पोइ छोकिरी खजी आहे अल्लाह अकबर कबीरा इहा किरड़ी ऐं टीवी छोकिरीअ सां गॾु आहे गुस्ल माल बि इहा टीवी ऐं किरड़ी छोकिरीअ सां गॾु आहे जनाज़े नमाज़ माल बि इहा किरड़ी ऐं टीवी छोकिरीअ सां गॾु आहे हाणे जनाज़े नमाज़ खां बाद में सभिनी जो दबलाईअ कयो हाणे टीवीअ खे परे कयो छोकिरीअ खे ईअं पूरियो टीवीअ खे परे जो कयो त वरी साॻो अची किरड़ीअ झप खाई छोकिरीअ जी निड़ीअ में चपयो आहे वरी छोकिरी ज़मीन में ॼमी वई आहे आख़िर आलम रोई वेठो कि अल्लाह न माईअ खां न छोकिरीअ खां एॾो रमज़ान जी बेक़दरी करे नाराज़ थियो आहे हाणे इहा टीवी भी गॾु पूरियो त इहा छोकिरी पूर भी हाणे इहा किरड़ी भी गॾु पूरियो अल्लाह जाने बानी जाने ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त एॾो रमज़ान रमज़ान जो महीनो जेॾो रहमतुनि वारो महीनो आहे जेॾो अल्लाह जी बाज वारो महीनो आहे जेॾो अल्लाह जो करम वारो महीनो आहे वरी गुनाह ते अल्लाह ओॾो ई नाराज़ थींदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां तॾहिं दवाज़नि में चवंदो रहंदो आहियां अल्लाह जो नालो रहीम भी आहे अल्लाह जो नालो करीम भी आहे अल्लाह जो नालो गफूर भी आहे अल्लाह जो नालो गफ़ार भी आहे पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी आहे याद रखो अल्लाह जो नालो जब्बार भी आहे अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे इन्न बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त तेजे करे तुझो अल्लाह जी ज़ात फमा युकल्लिबुक बाद बिद्दीन अलैहि सल्लल्लाहु बिअकमिल हाकिमीन अञा वॾे आवाज़ सां एॾो रब कावड़ पवंदव रोज़ो रखी टीवियूं न हलाइजो अल्लाह जो वास्तो रमज़ान में टीवियुनि जा सुच कढी पेटियुनि में बुछलाइजो रमज़ान जे महीने में घरनि में टच मोबाइलियूं जेके बि अथव वठी खसे घर में उहे बंदि करे फिटी कयो पेटियुनि में ऐं तव्हां बि कोशिशि कयो त इहे टच मोबाइलियूं रमज़ान में हुजनि वई न हुजे न होगी बाज न बजेगी बांसुरी न ये मोबाइलियूं टच हूंदियूं न ग़लत प्रोग्राम ही हलाईंदो कोशिश कयो रमज़ान जे महीने में जेतिरो थी सघे नेकियूं नेकियूं कयो सवाब ही सवाब कयो सीज़न वारो महीनो सवाब जी सीज़न जो महीनो नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ो तो 70 फर्जन जो सवाब हिकड़ो कुरान मजीद जो खत्म करो तो 70 कुरान जे खत्म जो सवाब हिकड़ो रुपयो खिरात कयो तो 70 रुपये खिरात जेतिरो सवाब और मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाइरो रमज़ान जा ॾींहं त बरकत वारा पर रमज़ान जूं रातियूं भी बरकत वारियूं नबी ने फरमायो रमज़ान जे रातिनि में अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते लही ईंदो ऐं ऐलान कंदो आहे को परेशान हाल हिन रातिनि में मूंखां दुआ घुरे त मां परेशानियूं रफ़े दफ़े कयां आहे को मसइलनि में मुंझल हिन रातिनि में दुआ घुरे त मां मसइला आसान कयां आहे को बीमार हाल हिन रातिनि में दुआ घुरे त मां बीमारीअ मां जान छॾायां
आए गोरे औलाद इन रातन में तो गोरे तो मौला सनवाजा ओ मुझे अजीजो मगरिब होती फजर ताईं अल्लाह दुनिया वाले आसमान दे लईंदो यको ऐलान कंदो आहे को हां मायूस होंदो घुरे मां अल्लाह ने सजा दो अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्रा इज़ा दाअ व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अल्लाह कलीलन मा तज़क्करून। अञा वॾी आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अजीज़ो हिकिड़ा वरी रमज़ान जे रातिनि में वेठा टीवियूं हलाईंदा वेठा गाना हलाईंदा वेठा फिल्म हलाईंदा चवंदा रोज़ो त न आहे राति आहे अब आज जीअं रमज़ान जो ॾींहुं इज़त वारो आहे जीअं रमज़ान जी राति बि इहो रमज़ान जे अदब जे ख़िलाफ़ आहे जो तव्हां टीवियूं हलायो यो रमज़ान जे अदब जे ख़िलाफ़ आहे जो तव्हां राग हलायो तव्हां फिल्म हलायो तव्हां ड्रामा हलायो तव्हां टच मोबाइलियूं हलायो टच मोबाइल में ग़लति प्रोग्राम हलायो इहो अल्लाह खे तव्हां कावड़ायो रब खे तव्हां जलाल था ॾिरायो अल्लाह जी ताक़त खे मस्करी न बणायो मज़ाक न बणायो रब वॾे पावर वारो वतनज़िल मुल्क मिम्मन तशाअ वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिल नहार वतूलिजुल नहार फिल लैल वतुख़रिजुल हय्य मिनल मय्यित वतुख़रिजुल मय्यित मिनल हय्य वतरज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। अञा वॾी आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अञा दिल जी मोहब्बत सां नंढड़ा ॿार सुभान अल्लाह करनि था वॾा था नथा कयो ईमानी जज़्बे सां सभु हथ मथे खणी जो सुभान अल्लाह चो अल्लाह वॾी ताक़त वारो चो अल्लाह वॾे पावर वारो वॾी कुवत वारो फरमाया अल कुव्वत लिल्लाहि जमीआ ओ फरमाया अमरु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहु कुन फयकून। अञा वॾी आवाज़ सां मां वाइज़न में चवंदो रहंदो अल्लाह जी ताक़त अल्लाह जी कावड़ता खे ॾिसी त वञी मोहन वारो दड़ो ॾिसी कीअं सॼो ॻोठ अल्लाह कावड़ में ऊंधो कयो आहे अल्लाह जी कावड़ अल्लाह जी ताक़त तव्हांखे ॾिसणी आहे वञी ठोकर वारो दड़ो ॾिसी अचो तव्हांजे वेझा ॾिसो अल्लाह जे कावड़ गुस्से में कीअं सॼे ॻोठ खे ऊंधो कयो आहे अल्लाह जी कावड़ अल्लाह जो जलाल अल्लाह जी ताक़त ॾिसणी आहे वञी अरोड़ वारो शहर ॾिसी अचो कीअं सॼो शहर अल्लाह जे ऊंधो कयो आहे
अल्लाह जी ताकत अल्लाह जी कावड़ ॾिसणी तो कुरान शरीफ जो मुतालो कयो ॾिसो त अल्लाह फिरौन सां छा कयो ॾिसो त अल्लाह नमरूद सां छा कयो ॾिसो त अल्लाह साईं कारून सां छा कयो ॾिसो त अल्लाह इब्राहिम सां छा कयो ॾिसो त अल्लाह आद वारी क़ौम सां छा कयो ॾिसो त अल्लाह समूद वारी क़ौम सां छा कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ॾिसो त अल्लाह लूत नबी जे नाफरमान क़ौम सां छा कयो नूह नबी जे नाफरमान क़ौम सां रब छा कयो नूह नबी जे ज़ाल सां रब छा कयो लूत नबी जी ज़ाल सां रब छा कयो ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इम्राअत नूह व इम्राअत लूत कानता ताबीन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युग़निया अन्हुमा मिनल्लाहि शैय्या वक़ील उदख़ुलन नार मद्दाख़िलीन अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अल्लाह छा थियो नूह नबी जे पुट सां रब कावड़ियल पी जे साम्हूं पुट खे गोता खाराए ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाई रब जलाल में आयो पी नबी नूह नबी किनान पुट के रब गोता खाराए तो मारे हाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन अञा वॾे आवाज़ अल्लाह जी कावड़ता सामू अखिन सां करो ना मर शहालत मायूं त घरन में बंदियूं पर मर्दन के भी ताला जी रोड रास्ता सुनसान लगा पिया अल्लाह जी ताकत दा अखिन सां ॾिनी बरसात में केडी तबाही कई अगले साल हाने भी हिन साल ग्वादर में बलोचिस्तान में केडी तबाही के बरसात या अल्लाह जी ताकत या अल्लाह जी कावड़ा ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो अल्लाह जी कावड़ अखिन सां ॾिसूं था चोर हुक्मरान अची असांजे मथां मुसलत थिया आहिनि मालकुम नबी ने फरमायो जेड़ा ताजा अमल हुंदा ओड़ा ताके हुक्मरान मिलदा अज साजा एडा पुछड़ा अमल थिया कदे इमरान खान जेड़ो नाचू यहूद जो एजेंट साजो हुक्मरान थे कदे आसिम जरदारी जेड़ो चोर साजो हुक्मरान थे कदे नवाज शरीफ जेड़ो चोर साजो हुक्मरान तो बणजे ओ मुंहिंजा अज़ीज़ो असांजी मईशत तंग लगी पई आहे इहा अल्लाह जी कावड़ा इहो अल्लाह जो गुस्सो आहे इहो अल्लाह जो जलाल आहे मां गई वाइज़ में अर्ज़ करियो त जेकॾहिं अल्लाह खे थधो करणो आहे त क़ुरान मजीद सां प्यार कयो क़ुरान जी तिलावत कयो रमजान के महीने में घणे मां घणो कुरान मजीद पढ़ो अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान कुरान जो नुज़ूल रमजान में थियो ऐं रमजान जी तारीफ़ कुरान मजीद में आ शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान हुदन लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान अञा वॾे आवाज़ सां रब परचाइणो अथव नी केड़ा केड़ा चोदा तो रब परचे
हथ मथे खणो तो मां ॾिसां सब चौधा अरब परचे पर जो इरादो कयो इंशाअल्लाह रमज़ान जा सभई रोज़ा रखंदा अज इरादो कयो रमज़ान में घणे मां घणो कुरान मजीद पढ़ंदा अज इरादो कयो इंशाअल्लाह राग जो बाइकाट कंदासीं इंशाअल्लाह साज़ जो बाइकाट कंदासीं इंशाअल्लाह गानन जो बाइकाट कंदासीं मुझे अजीजो तने तांगे कामयाबी मिलदी जदे ता सही माना में मुसलमान बनो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन ओ मुझे अजीजो अल्लाह रमज़ान जे महीने में जिन्हनि शैताननि खे बि बदिलाए छॾींदो आहे लव फरमाईंदो आहे त 11 महीना मूंखां बाना ऐं बानियूं परे कया हाणे मां रमज़ान जे महीने में बाननि सां परचाव कंदुमि मुंहिंजे प्यारे नबीअ मुंहिंजे सोने नबीअ फरमायो 11 महीना बानियूं ऐं बानड़ा अल्लाह जी रहमत खे ॻोल्हींदा वधंदा आहिनि पर रमज़ान जो अहिड़ो महीनो आहे अल्लाह जी रहमत बानड़नि ऐं बानड़नि खे ॻोल्हींदी वधंदी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो भलारो महीनो अची रहियो आहे मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां रमज़ान जी फज़ीलत बयान कयां खुद खुदा पाण रमज़ान जी फज़ीलत बयान कई आहे खुद नबी मोहम्मद करीम रमज़ान जी फज़ीलत बयान कई आहे साईं फरमायो अव्वलु रहमतुन औसतु मग़फ़िरतुन व आखिरु इत्क़ुम मिनन नार साईं फरमायो रमज़ान जो पहिरियों ॾोह रहमत रमज़ान जो ॿियों ॾोह मग़फ़िरत रमज़ान जो आखिरी ॾोह जहन्नम जी पाए खां आज़ादीअ जो ॾोह जन्नती बणजण जो ॾोह वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अञा दिल जी मोहब्बत सां जन्नत खपेव जन्नत रमज़ान में विराइजे आखिरी ॾह में इत्काफ़ में भी वेझो कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो इंशाअल्लाह हाँ इत्काफ़ भी ज़रूरी आहे नबी साईं पाण वेंदा असां वरी चवंदा असांखे टाइम न आहे हज़ूर मोहम्मद करीम मिठड़ो सोणो साईं इत्काफ़ में वेंदो असांखे टाइम न आहे मुझे अजीजो नबी साईं फरमायो जो इत्काफ़ में वेंदो लैलतुल क़द्र वारी रात उनखे नसीब थी थिए साईं जन फरमायो भले सुम्हियो पियो आहे तॾहिं बि अल्लाह साईं 84 सालनि जेतिरी इबादत जेतिरो सवाब इत्काफ़ में वेहण जे करे नसीब फरमाए थो छॾे तेजे करे मुझे अजीजो मुझे दोस्तो मुझे खुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे कुरान शरीफ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला रमज़ान जो क़द्र नसीब फरमाए अल्लाह ताला राग ऐं साज़ ऐं गाननि खां असांजी जान छॾाए मूंखे खुशी थी जो नौजवाननि वॾी हिम्मत कई आहे अहिड़े फितने जे ज़माने में अहिड़े बेहयाई बुशराई जे ज़माने में अहिड़े राग ऐं साज़ ऐं गाने जे ज़माने में शादी के मौके दे कुरान की महफिल कोठाई दऊं अल्लाह ताला इन शादी के खाना आबादी बनाए पांजो रहमत ऐं बरकत इन शादी जे मथों नाज़िल फरमाए हाने हिकड़ी वेचारो नात चंदो हे वेचारो इम्तियाज हिकड़ो मौलू चंदो हे वेचारो गरीब आ हे मीडिया जो मानू आ वरी वाइज भरे कुरान शरीफ जा वरी नेट ते चाड़ींदो आ तेजे करे इन जो हौसला अफ़जाई कयो इन सां दिल खोले तावन कयो अल्लाह ताला तां जी मदद कंदो वेचारो हिकड़ो मौलू चवे तो पूरी दुआ दा अब चो